नज़ीरा मां पंहिंजी कहाणी ॿुधायां थी। अगरि मूं प्यार जो पाइण पियो आसिफ अली कोसे सां, अगरि मुंहिंजो माइट हुते हमलो कयो आसिफ अली कोसो मूंखे जॾहिं पंहिंजी जान बचाइण लाइ हलियो वियो, मां रोअंदी रड़ंदी हुनजे पोयां वियसि। पोइ अगरि उन्हनि मूंखे दोस्तों मां ये वीडियो ॾिठी जंहिंमें नारी मौजूदु आहे। इन नारी खे वारसनि जे तरफ़ां क़तलु कयो वियो आहे ऐं इन्हनि जो पसंदि जो परिणो थियो हो। ऐं सभ खां रीज़न छाजो आहे क़तलु करण जो? हिकु त जेको भॼी घरां पसंदि जो परिणो कयो थो वञे, इन में वॾो जेको रोल जेको आहे, जेके थर्ड क्लास जा जेके सहाफ़ी आहिनि, जेके वाहियात क़िस्म जा सहाफ़ी आहिनि, जेके पंहिंजे व्यूज़ जे चकर फॉलोअर्स जे चकर में हुननि खां अहिड़ा सुवाल पुछा कया वेंदा आहिनि, जेके हू जेके जवाबु ॾींदा आहिनि त यकीन कयो जेके हिन जा माइट हूंदा आहिनि, जेके भॼी शादी कंदा आहिनि, उन्हनि जा माइट जेके हूंदा आहिनि, उन्हनि खे वधीक तकलीफ़ तॾहिं थींदी आहे जॾहिं वाहियात क़िस्म जा सहाफ़ी उन्हनि खां सवाल कंदा आहिनि ऐं हू जेके ॿारहाड़ी जा जेके इंटीरियल इलाइक़नि खां बिलोंग कंदा आहिनि, ख़वातीन या छोकिरियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त सोशल मीडिया छा आहे। सोशल मीडिया ते जॾहिं अहिड़ा बयान नज़र ईंदा आहिनि या अहिड़ियूं ॻाल्हियूं नज़र ईंदियूं आहिनि त उन्हनि जे माइटनि ते वधीक अज़ियत जो सबबु बणिजंदियूं आहिनि। पोइ उहा गैरत यकीनन हूअं बि गैरत आहे ऐं वधीक वरी अहिड़ो जेको अमल कयो वञे जीअं उन्हनि जे मिट माइटनि खे ख़बर आहे त भई हाणे हिननि जी जेका छोकिरी आहे घर खां भॼी वई आहे, भॼी शादी कई अथसि, पर मोहल्ले में ओड़े पाड़े में कंहिंखे न हूंदी आहे ख़बर। पोइ इहे वीडियो जे थ्रू ओड़े पाड़े ऐं मोहल्ले खे ऐं पूरे सिंध में हर माण्हू खे ख़बर पइजी थी वञे त भई हे फ़िलां ज़ात जी आहे, फ़िलां छोकिरी आहे, फ़िलाणे जी भेण आहे, फ़िलाणे जी इहा, फ़िलाणे जी जेके बि नाला या ज़ात सां खया वेंदा आहिनि, त उहे सभ खां वधीक अज़ियत ॾींदा आहिनि। पोइ उहो रिएक्ट उन जी फैमिलीज़ जा मेंबर हूंदा आहिनि कंदा आहिनि। जीअं हिन ख़ातून सां जेको इन बयानु आहे, वीडियो त काफ़ी वॾी आहे लेकिन इहो सिर्फ़ु टुकड़ो आहे जेको हिन जे क़तलु थियण खां अॻु इहो बयानु वरितो वियो। ऐं अक्सर तव्हां ॾिठो हूंदो सहाफ़ी अहिड़ा सवाल कंदा आहिनि, पोइ उन्हनि खां नाला पुछा कंदा आहिनि, उन्हनि जी ज़ात पुछा कंदा आहिनि। त आउं इहो चवणु चाहींदुसि त भई ज़ात खे जेको आहे न कॾहिं बि माण्हू शो न करे। इन सां इहो आहे त ज़ात जॾहिं शो थी थिए त जितां बि अगरि को छोकिरी क़दम इहो खणे थी त हुनजे ओड़े पाड़े ॻोठ जे मोहल्ले में सॼी ख़बर थी पइजी वञे त भई फ़िलां छोकिरी, फ़िलाणे जी भेण, फ़िलाणे जी धीउ आहे, फ़िलाणे जी वग़ैरह वग़ैरह। त इन सां जेको आहे न असीं ईअं सम्झो हवा था ॾियूं त छोकिरी खे क़तलु करण जे बराबरि में उहे सहाफ़ी शरीक था थी वञनि। त अहिड़े क़िस्म जा सहाफ़ी जेके पंहिंजो मुस्बत रवैयो अख़्तियार करण जे बजाए नेगेटिव रवैयो वठंदा आहिनि ऐं अहिड़ा नेगेटिव थर्ड क्लास जा सवाल पुछा कंदा आहिनि ऐं हू जेके उन्हनि खे जेके मोबाइल न हलाईंदा आहिनि, जिन खे सोशल मीडिया जी ख़बर न हूंदी आहे, पोइ उन ते अची करे अहिड़ा सवाल पुछा कंदा आहिनि। यकीन कयो त पोइ उन्हनि जे माइटनि ते वधीक अज़ियत जो जेको आहे न उन्हनि खे साम्हूं जेको आहे न सामनो करिणो पवंदो आहे। पोइ ज़ाहिर आहे पोइ जॾहिं अहिड़ियूं चीज़ूं थींदियूं त पोइ इंसान जी गैरत वधीक जेको आहे न हाई जेको आहे न बुलंदी ते वेंदी, त पोइ ज़रूरु उहो कुझु न कुझु करे थो वेहे जीअं जंहिंमें जानी नुक़सानु थी थो वञे। पहिरें नंबर ते त छोकिरियुनि खे अहिड़ो क़दम न खणणु घुरिजे। ॿिए नंबर ते जे अगरि छोकिरियुनि जी का पसंदि आहे त उन्हनि खे पंहिंजे वालदेन खे उन्हनि जी पसंदि जो एतिराम करणु घुरिजे त बहितरु आहे। छो जो अहिड़ा वाक़िया अक्सर जेको आहे न घर जी रज़ामंदी या पसंदि छोकिरी जी शामिलु न हूंदी आहे त पोइ इहे वाक़िया जनम वठंदा आहिनि। सो बहरहाल जेको बि थिए थो ग़लति थो थिए ऐं ख़ासि तौर ते सहाफ़ियुनि जे तरफ़ां जेको इहो अमल कयो थो वञे उहो इंतिहाई ग़लति आहे, इंतिहाई ज़्यादा ग़लति आहे। सहाफ़ी पंहिंजी फ़ेम हासिलु करण जे लाइ अहिड़ा सवाल कंदा आहिनि जेके हिननि जा कम ई न हूंदा आहिनि। जेके शादी जो जोड़ो हूंदो आहे उहो सिर्फ़ु तहफ़ुज़ जे लाइ बयानु रिकॉर्ड कराईंदो आहे बसि। सहाफ़ी जो कमु ई न आहे त फ़िलाणे जो छा थियो वग़ैरह, छा थियो, तव्हां कीअं पाण में ठाहिया हो, कंहिं नंबर ॾिनो, कंहिं छा कयो वग़ैरह वग़ैरह। सहाफ़ी इहे क़िस्म जा सवाल छो था कनि? ऐं जेके बि अगरि प्यार जो परिणो कनि था त उन्हनि खे एतिरो अक़ल हुजे त उहे अहिड़नि सहाफ़ियुनि खे जेको आहे न जूतो ॾेखारनि, बल्कि उन्हनि सवालनि जो इहो जवाबु न ॾियनि। त तव्हां उन्हनि खे चओ त तव्हांजे पर्सनल सवाल जेके लाइफ मैटर में तव्हांजो को दख़ल ई न आहे, बयानु असांजो रिकॉर्ड कयो, ख़लासि ॻाल्हि ई ख़तमु। अहिड़नि सहाफ़ियुनि खे जूतो हणिजे। ऐं यकीन कयो अहिड़ा सहाफ़ी थर्ड क्लास जा जेके असांखे पसंदि न आहिनि, जेके उन्हनि जोड़नि खां पुछा कंदा तव्हां कीअं मोहबत कई, वरी उहो चवंदा आहिनि असां घर ईंदा आहियूं वेंदा आहियूं वग़ैरह। इहे ॻाल्हियूं जेके आहिनि वधीक इंसान खे जज़्बात में आणे करे पोइ इहे जेके आहिनि ईअं क़तलु नियाणियूं या नुक़सानु जानी नुक़सानु थियनि था। इन में सहाफ़ियुनि जो वॾो रोल आहे ऐं सहाफ़ी बि इन क़तल में जेके आहिनि शामिलु हूंदा आहिनि।